नाज़रीन, इमरान ख़ान 28 ॾींहं खां पंजाब खे मफ़लूज बणाए रखियो आहे। अता तारड़ चयो आहे त सदर ऐं गवर्नर हिक शख़्स जे करे आइन ते अमल खां इनकारी आहिनि। इमरान नियाज़ी पंजाब जे अवाम खां एतमाद वठे पियो। हाणे बि वक़्तु आहे होश मां कमु वरितो वञे। मुख़ालिफ़ चवनि पिया त अदालतूं मुदाख़लत करण वारियूं केरु थींदियूं आहिनि। आइनी क़ानून जी तशरीह करणु अदालतुनि जो कमु आहे। नाज़रीन, इमरान ख़ान 28 ॾींहं खां पंजाब खे मफ़लूज बणाए रखियो आहे। अता तारड़ चयो आहे त सदर ऐं गवर्नर हिक शख़्स जे करे आइन ते अमल खां इनकारी आहिनि। इमरान नियाज़ी पंजाब जे अवाम खां एतमाद वठे पियो। हाणे बि वक़्तु आहे होश मां कमु वरितो वञे। मुख़ालिफ़ चवनि पिया त अदालतूं मुदाख़लत करण वारियूं केरु थींदियूं आहिनि। आइनी क़ानून जी तशरीह करणु अदालतुनि जो कमु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।